नाज़रीन, हैदराबाद शहर के मुख्तलिफ़ चौकन ते लगल ट्रैफिक सिग्नल कम न करण सबब हादसा मामूल बणियल आहिनि ऐं ट्रैफिक अमलदार भी ट्रैफिक कानून ते अमल दरामद कंदे नज़र नथा अचनि। उन हवाले से असां वीडियो लिंक ते मौजूद है हैदराबाद जो रिपोर्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी। जी गुलाम मुस्तफ़ा, हैदराबाद में ट्रैफिक सिग्नलन की छा सूरत हाल है? जी बिल्कुल, हैदराबाद के मुख्तलिफ़ चौंकन ते जेके ट्रैफिक जा सिग्नल लगल आहिनि उहे कम नथा कनि। रात जो तोड़े ॾींहं जो उहे नथा भरनि, जंहिंजे करे ट्रैफिक कानून ते अमल थी नथो सघे। ऐं चौंकनि ते जेके मुख्तलिफ़ चौंकनि खां गाॾियूं अचनि थियूं उहे ड्राइवर जेके आहिनि उहे पंहिंजी मर्ज़ी सां अचनि वञनि था, जंहिंजे करे उन जा जेके हादसा आहिनि उहे बि मामूल बणियल आहिनि। ऐं केतिरा ई अहिड़ा हैदराबाद जा हादसा पेश अची चुका आहिनि जेके इन सिग्नल जे करे थिया आहिनि। जॾहिं त हैदराबाद ट्रैफिक पुलिस तरफ़ां ट्रैफिक एहलकार मुक़ररु कयल आहिनि, उन्हनि चौंकनि ते उहे बीठल आहिनि, पर उहे बि इन कानून ट्रैफिक कानून ते अमल दरामद कंदे नज़र नथा अचनि। उहे साइड खां पंहिंजी ड्यूटी पूरी करे ऐं हलिया वञनि था। जॾहिं त केतिरनि ई हंधनि ते असां ॾिठो आहे, जीअं गिदू चौक वारो स्टाफ आहे, गुल सेंटर वारो आहे, इन्हनि ते जेके सिग्नल लॻल आहिनि उहे सिग्नल बिल्कुलु ई कमु कोन था कनि। ऐं राति हुजे तोड़े ॾींहुं हुजे उहे सिग्नल नथा भरनि, जंहिंजे करे ट्रैफिक कानून ते अमल थी नथो सघे। ऐं हैदराबाद में ट्रैफिक जी आमदरफ़्त जेका आहे उहा ॾींहों ॾींहुं वधंदी वञे थी। ऐं इन वधंदड़ आबादी जे करे उते जेके केतिरा ई हादसा पेश अचनि था, पर ट्रैफिक पुलिस उन्हनि ते को बि जेको सो ट्रैफिक जे कानून ते अमल दरामद कंदे नज़र नथी अचे।